मुझा साईं जुमले जमायत कचहरी सुगड़ सालक नात खान सबनी के मुझे तरफ का अस्सलाम वालेकुम या अली मदद। मुझा साईं मुखे एकड़ी नंढड़ी गाल याद आई तो एकड़ो असो दोस्त सिद्धी वही एकड़े फारसी वट नौकरी ते बीठो एक बे जी बोली न पिया समझन। एकड़े डी उन फारसी इनके घोड़ी ॾिनी त चए हिनखे वञी पाणी पीआरे इशारनि में ॾिनईंसि। हे काहे घोड़ी सिधो आयो दरिया ते, दरिया के चाड़ हुजे मौज हुजे ॾिनी जो दरिया बेक ते घोड़ी सिधो धू दरिया में। हे त तड़पी तड़पी निकतो घोड़ी वही हाणे खाली हथे अचे पियो। फारसी ॾिठो बिड़ाई ने भागो घोड़ी काहे वियो हाणे खाली हथे अचे तो घोड़ी काॾे की हाणे पंहिंजे ॿोलीअ में पुछेसि पियो कुझा ॿुधी तो सिंधी जवाब अबा वही सज्जन सूधी। अड़े निभागाए चवे छा थो अड़े चिमा कोई चे बाला जो कसमाईए फिरे पई जीअं भत में ॾोई। चढ़े न भागो हाणे घोड़ी काए वो खाली हथे अचे तो जे छिकर थी काॾे कई छिकर थी चे अबा सब हलंदो तो पो छोर निकरंदी बाक़ी माखो गार चढ़ी वई थी भाऊ। मुझा साईं ये फकीरन जूं बोलियूं जेकॾहिं समझ में अचनि थियूं त यार सुभान अल्लाह त कयो न। सुभान अल्लाह ही नथा कयो त कहिड़ी ख़बर पए त असांजी ॿोली तव्हांखे वणे थी या नथी वणे। कुझु ईअं तव्हां